कराची सिंध हाई कोर्ट जे सीनियर एडवोकेट ग़ुलाम मुस्तफ़ा मंगी अवामी प्रेस क्लब मलीर में हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे पंहिंजे पुटु दानिश मंगी नुंहुं कौसर परवीन ऐं संदसि सालनि मोहम्मद असद ऐं वकास ते इल्ज़ाम हणंदे चयो आहे त हुननि 15 जुलाई 2023 ते मुंहिंजी ग़ैर मौजूदगी में घर में दाख़िल थी घर में मौजूद मुंहिंजी न्याणी जी शादी जो ॾाज सोना ज़ेवर घर जा काग़ज़ ऐं क़ीमती सामान खणी फ़रार थी विया। हुन जो त मुंहिंजी नुंहुं कौसर परवीन IPC में सेक्शन ऑफिसर ऐं हाणे NIPA में एडमिनिस्ट्रेशन ट्रेनिंग ते आहे, जॾहिं त मुंहिंजो पुटु दानिश मंगी FIA में ASI आहे। संदसि सालो मोहम्मद असद IG सिंध ऑफिस कराची में जूनियर क्लर्क आहे, जिन ख़िलाफ़ु मुंहिंजी घरवारी फुर वारे ॾींहुं सचल थाणे पहुची केस नंबर 460 दाख़िल करायो हो, जॾहिं त ॼाणायल सरकारी जवाबदार मुलाज़िमनि ख़िलाफ़ु लाॻापियल इदारनि खे दरख़्वास्तूं पिणु जमा करायूं आहिनि। मूं वाक़िए ख़िलाफ़ु कोर्ट में पिणु पटिशन दाख़िल कराई आहे, पर पोइ बि ॼाणायल जवाबदार खे मुअतल करे समेत का बि कार्रवाई न कई वई आहे। 27 सालनि खां सिंध हाई कोर्ट में वकालत करे रहियो आहियां, पर पाण सां थींदड़ नाइंसाफ़ी जे इंसाफ़ लाइ दरबदर आहियां। ॼाणायल टोलो हाणे मूं समेत मुंहिंजे घर भातियुनि खे जानी ऐं माली नुक़सानु पहुचाइण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे। हुननि चयो त चीफ सेक्रेटरी सिंध IG सिंध FIA जे आला अख़्तियारनि खे ऐं सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस खे अपील कई त मुंहिंजे घर मां फुर कंदड़ ॼाणायल टोले ख़िलाफ़ु फ़ौरी कार्रवाई करे कोर्ट मां फ़ैसिलो अचण ताईं जवाबदार खे मुअतल कयो वञे, त जीअं हू सरकारी उहिदनि ऐं इख़्तियारनि जो ग़लति इस्तेमालु करे न सघनि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।